चला FIR लाइ छा जान अथा जाती मुंहिंजो अंदाज़ो आहे न ही फायरिंग सौट जे घर मथां आहे। वञ तरह हथियार खणी आ। मुराद थोड़ो ख्याल सां दुश्मन गिदी में पिया फिरनि। दुश्मन एॾा मोतबर आहिनि घिटियुनि में फिरनि था त असां घरनि में सुम्ही पऊं। मां सम्झां थो त सौट वारनि खे ख़बर पइजी वई आहे ऐं हू इन तरफ़ पिया अचनि। मूंखे निकिरणो ई पवंदो। न बा न, मां ईअं तोखे अकेलो दुश्मननि जे मुंहं में वञण जी इजाज़त न ॾींदसि। जेकॾहिं इहो सॼो ड्रामो आहे त पोइ इन ड्रामे खे रचाइण वारो सिर्फ़ु और सिर्फ़ु मंसूर ख़ान ई आहे। ऐं जेको बि धोखो थियो आहे इन में मंसूर ऐं मुराद ख़ान बराबरि जा शरीक आहिनि। ऐं जीअं हालात सिधा थींदा त इहो मंसूर ख़ान असां खां पूंज जो संग घुरंदो। हिकु तरफ़ मुराद वारा, ॿिए तरफ़ रहज़न, विच में मुंहिंजो पुटु अकेलो आहे। मालिक साईं हुन जी हिफ़ाज़त कंदो। बाक़ी दुश्मननि त हुनखे घेरे छॾियो आहे। मञा थी त हुन सां माण्हू गॾु आहिनि, पर परावा माण्हू पराई दुश्मनीअ में टपो थोरे ॾींदा। सोप सीरियल डोलाप हाणे तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।